सिंध जे रस्तनि ते मौत जो रक़्स जारी। अॼु वधीक 17 ॼणनि जी ज़िंदगियुनि जा ॾींहं उछामी विया। राणीपुर ऐं काज़ी अहमद भरिसां ॿिनि धार रोड हादसनि में कलंदर जा 17 पांधीअड़ा फ़ौत ऐं 47 खां वधीक ज़ख़्मी थिया। राणीपुर वेझो हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। बस ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी ऊंधी थी वई। 11 मुसाफ़िर थॾे ते फ़ौत थी विया। हादसे जो शिकार बस पंजाब खां सेवण तरफ़ वञी रही हुई। काज़ी अहमद भरिसां आमरी रोड ते पांधीअड़नि जी वेन गॾु गाॾीअ खे बचाईंदे ट्रॉलर सां टकराइजी वई। 6 ॼणा फ़ौत, 10 ज़ख़्मी थिया। फ़ौतियुनि जा मढ़ ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। हैदराबाद में घर के बाहि लॻण सबब सिंध जो नाले वारो शाइर, अदीब ऐं लेखक डॉक्टर आकाश अंसारी सड़ी फ़ौत। वाक़ियो कासिमाबाद जे सिटीज़न कॉलोनी में वाक़िए घर के बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि मां लॻण सबब पेश आयो। डॉक्टर आकाश अंसारी सड़ी फ़ौत ऐं संदसि पुट समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया। वारसनि तरफ़ां क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर। SSP मामले जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी जोड़े छॾी। सरबराही SP मसूद इक़बाल कंदो। DSP इनायत अली कुरैशी, इंस्पेक्टर गुलाम अब्बास बबर, ताहिर खानज़ादा ऐं असगार तुन्यो शामिल। कमेटी रोज़ जी बुनियाद ते रिपोर्ट SSP ऑफिस में जमा कराईंदी। सिंध हुकूमत नाले वारे शाइर आकाश अंसारी जे फ़ौत थियण वारे वाक़े जी घड़ रुखी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। सकाफ़त खाते जे वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह चयो त आकाश अंसारी सां पेश आयल वाक़े ते दिली सदमो रसियो। आकाश अंसारी अदब ऐं शाइरी में वॾो नालो हो। वाक़े जी समूरनि रुखनि खां जांच करे रिपोर्ट पेश कई वञे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में रोडनि जे मनसूबनि ते कम करण में नाकाम आहे। 2 ॾींहनि दौरान हादसनि में केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। सिंध जी अवाम खे सस्ती बिजली फ़राहम कंदासीं। बिलावल भुट्टो जो वीज़न आहे त अवाम जी महांगी बिजलीअ खां जान आजी कराई वञे। सिंध हुकूमत सोलराइज़ेशन जो मनसूबो शुरू कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सखर में तक़रीब खे ख़िताब चयाईं, ग़रीबनि ते महांगाई जो बार आहे, उन करे सोलर सिस्टम विरहाए रहिया आहियूं। कराची जे 35 सरकारी इमारतुनि ते सोलर सिस्टम लॻाए चुका आहियूं। सिक्योरिटी फोर्स जूं दहशतगर्दनि ऐं संदुनि सहूलियतकारनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी। KP में 2 धार हंधनि ते कार्रवाइयुनि दौरान 15 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी डेवट में 4 जवान बि शहीद। ISPR चयो आहे त DI खां जे हथियाला में ऑपरेशन दौरान 9 ऐं उत्तर वज़ीरस्तान जे इलाइक़े मीरान शाह में ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे ऑपरेशन जी क़यादत कंदड़ लेफ्टिनेंट मोहम्मद हसन अशरफ शहादत जो जाम पीतो। नायब सूबेदार मोहम्मद बिलाल, सिपाही फरतुल्ला ऐं सिपाही हिम्मत ख़ान बि शहीद थी विया। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ IMF जो नओं कर्ज़ प्रोग्राम। IMF जो वफ़द 24 फरवरी ते पाकिस्तान जो दौरो कंदो। $1.5 अरब जे नई रियायती कर्ज़ लाइ ॻाल्हियूं थींदियूं। ज़रियनि जो चवणु आहे त नओं कर्ज़ प्रोग्राम मौसमियाती तब्दीलियुनि जे नुक़साननि जे रोकथाम लाइ हूंदो। उन हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी दुबई में MD IMF सां ताज़ो मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं थियूं। नए कर्ज़ प्रोग्राम ते ॻाल्हियूं मार्च जे पहिरें हफ़्ते ताईं जारी रहण जो इम्कान आहे। मार्च जी शुरूआत में IMF जो इक़्तिसादी जाइज़ो मिशन बि पाकिस्तान ईंदो। $7 अरब जे कर्ज़ ते प्रोग्राम मां $1 अरब जी ईंदड़ क़िस्त लाइ ॻाल्हियूं थींदियूं। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद जो सऊदी अरब जो सरकारी दौरो। ISPR मुताबिक़ सऊदी वज़ीर दिफ़ा जे मददगार मेजर जनरल तलाल बिन अब्दुल्ला ऐं सऊदी चीफ ऑफ जनरल स्टाफ फ़ायद बिन हामिद सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुतरफ़नि लाॻापनि ऐं सिक्योरिटी मामलनि समेत दिफ़ाई सहकार ते ॻाल्हियूं कयूं वयूं। कराची में दोस्त सां क़त्ल थियल मुस्तफ़ा आमिर वारो मामलो। SHO दरख़्शां ऐं जांच ऑफिसर समेत 3 ऑफिसर मुअत्तल। DIG ॾखण SHO दरख़्शां SIO ऐं जांच ऑफिसर खे मुअत्तल करे छॾियो। मुअत्तल ऑफिसरनि ते केस जी जांच में लापरवाही जो इल्ज़ाम। सिंध काबीना सरकारी मुलाज़िमनि लाइ उमिरि में 5 सालनि जी रियायत जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास।
काबीना तरफां यूनिवर्सिटी एंड बोर्ड तरमीम बिल 2025 जी मंजूरी। इजलास में 14 नुकाती एजेंडा ते गौर कयो वियो। सिंध हुकूमत इन्फ्लुएंजा बीमारी का बचाव लाए मास्क पाइण ऐं विथी रखण की हिदायत करे छॾी। इन्फ्लुएंजा सॼी दुनिया में पखेड़िजे पई। मरीज़ खे बुखार ऐं गले में ख़ारिश थींदी आहे, जंहिंजो असर घटि में घटि 10 ॾींहंनि ताईं रहंदो आहे। एहतियात न कई वियो त इन्फ्लुएंजा फड़नि खे मुतासिर कंदो। शहरी मास्क पाइण ऐं हिक ॿिए खां फ़ासिलो रखनि। सीनियर सूबाई वज़ीर शहजीना मेमण जी काबीना इजलास बाद ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त बिना लाइसेंस जे गाॾी हलाईंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। सूमर खां हथियारनि जी निमाइश ते सख़्तीअ सां पाबंदी हूंदी। एक्ट तहत ट्रैफिक हादसे ऐं गोली लॻण सबबि ज़ख़्मी शहरी ख़ानगी अस्पताल मां इलाज कराए सघंदो, जंहिंजो ख़र्च हुकूमत बर्दाश्त कंदी। वालिदैन नंढी उमिरि जे ॿारनि खे गाॾियूं हलाइण न ॾियनि। गाॾी रजिस्ट्रेशन बिना शोरूम खां ॿाहिरि न आंदी वञे। का बि गाॾी रजिस्ट्रेशन बिना नज़र आई त ज़ब्त कई वेंदी। गॾियल क़ौम ने अफ़गान तालिबान ऐं पाबंदी महल तंज़ीम TTP जो गठजोड़ वाइको करे छॾियो। अफ़गान तालिबान तरफ़ां पाबंदी महल TTP जी हिमायत सबबि पाकिस्तान में दहशतगर्द हमला वधी रहिया आहिनि। अफ़गानिस्तान में TTP जी मौजूदगी जी ताक़त बरक़रार आहे। अफ़गान तालिबान तरफ़ां TTP खे हर महीने $43,000 फ़राहम कया पिया वञनि। गॾियल क़ौम जी रिपोर्ट में इंकशाफ। रिपोर्ट में चयो वियो आहे त TTP ऐं अल-क़ाइदा समेत दहशतगर्द तंज़ीमूं तहरीक जहाद पाकिस्तान जे बैनर हेठि हमला कनि पियूं। अफ़गान तालिबान जी TTP के माली ऐं लॉजिस्टिक मदद सबबि पाकिस्तान में दहशतगर्दी जा हमला वधी रहिया आहिनि। चीन ॿियनि मुल्कनि जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत नाहे कंदो। चीन जी तरक़ी सां कंहिंखे को बि ख़तरो न आहे। चीन जे दौरे दौरान सदर आसिफ अली ज़रदारी चीनी सरकारी मीडिया के इंटरव्यू में चयो आहे त चीन जी तरक़ी दुनिया लाइ हकारी क़दम आहे। कुझु ॾहाकनि में चीन जी तेज़ रफ़्तारी सां तरक़ी ऐं तब्दीली ॾाढो मुतासिर कयो। चीन जी तरक़ी हाकाली अॻ भराई आहे, जंहिंखां डिॼण जी ज़रूरत नाहे। सकरन में जवाबदार पुलिस जे मुबैना तशद्दुद में फौत। नौजवान नवाज़ ज़रदारी खे 5 ॾींहं पहिरियां फुर केस में गिरफ़्तार कयो वियो हो। नौजवान दिलि जो दौरो पवण सबबि फौत थियो आहे। पुलिस जो मौक़िफ़। वारसनि जो चवणु आहे त नौजवान पुलिस तशद्दुद में फौत थियो आहे। मामले जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ ॾियारियो वञे। सकरन थाणे जे इलाक़े में जवाबदार नवाज़ ज़रदारी जे पुलिसरार मौत वारे मामले जो सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी नोटिस वरितो। SHO मुअत्तल सूबाई वज़ीर जी हिदायत ते फ़ौती जवाबदार जे PMC अस्पताल में पोस्टमार्टम कयो वियो। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। खैरपुर की अदालत फातिमा फड़ो केस के जवाबदार जमानत पर दरख्वास्त रद्द करे छड़ी। 4th एडिशनल सेशन जज समीना मंकी की अदालत में फातिमा फड़ो कत्ल केस की ॿुधणी। अदालत फरियादनि पारां पेश कयल कसमनामा ऐं जवाबदार की जमानत पर दरख्वास्त रद्द कई। जज रिमार्क्स में चयो आहे त ॾोहो ॾोहो आहे, केस हलंदो ऐं मेरिट ते फ़ैसिलो कयो वेंदो। नौशेरो फेरोज़ में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान के क़त्ल करे छॾियो। सब्जी मंडी में जवाबदार फायरिंग करे नौजवान वकार अली मशहूरी के क़त्ल कयो। पुलिस जवाबदार अब्दुल कयूम भट्टी के गिरफ्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतकिल। सिंध जे जेल खाते वारे वज़ीर अली हसन ज़रदारी ASI जे पुट जे क़त्ल जो नोटिस वरितो। वाक़िए ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त मक़तूल जे वारसनि सां ॾुख जी घड़ी में बराबरि जा शरीक आहियूं। वाक़िए जी गदर जांच करे शाहिदियूं गॾु कयूं वञनि ऐं फौरी तौर ते क़ातिलनि खे अंजाम ताईं पहुचाए वञे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जो इम्कान। ज़रिए जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघ में 2.5 रुपयनि खां 9 रुपया फ़ी लीटर घटिताई जो इम्कान आहे। पेट्रोल 2 रुपया 49 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल जे अघ में 9 ॾहाई 11 पैसा फ़ी लीटर घटिताई जो इम्कान आहे। रोहड़ी में 5 पौरहतनि जेका खान घरनि खे बाहि विकोड़े वई, अलाह ताला सड़ी रख। मुतासिर पौरहतनि मौजूदु बाहि लॻण सबबि घरनि अंदरि अनाज समेत समूरो क़ीमती सामान सड़ी खाक थी वियो। मुतासिरनि पारां सहंदे वारनि खां वाहुर जी अपील।
ऐं हज़रत लाल शहबाज कलंदर जे सालियाने 773 उर्स मुबारक जूं तैयारियूं मुकमल। सिंध समेत मुल्क जी कुंड कुड़छ मां पांधीअड़नि जी आमद जारी। सिक्योरिटी समेत ज़ाइरीन जी सहूलियत लाइ भरपूर इंतज़ाम। सिंध हुकूमत पारां कलंदर शहबाज जे उर्स मुबारक जे मौक़े ते आम मोकल जो ऐलान। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि 19 फरवरी ते हज़रत लाल कलंदर शहबाज जे उर्स मुबारक ॾिहाड़े ते आम